बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला अहलि बैतिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल-मासूमीन व लअनतुल्लाहि अला अअदाइहिम अजमईन। अम्मा बअद क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मुहकम किताबिहिल मतीन व हुवा अस्दक़ुल क़ाइलीन व क़ौलुहुल हक़। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रब्बि ज़िदनी इल्मा। नाज़रीन किराम सामिईन मोहतरम, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाज़रीन किराम, फ़ज़ीलत इल्म जे मौज़ू ते 5वीं निशस्त में तव्हां सां मुख़ातब आहियूं ऐं बयानु कयोसीं त जेको कुझु तालिब इल्म हासिल कयो आहे उन ते अमल करे, छो जो इल्म उहो कमु जो आहे जंहिं इल्म ते अमल कयो वञे, जंहिंजे लाइ इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम जो फ़रमान आहे, अल इल्मु युरशिदुक वल अमलु यबलुगु बिकल गाया। इल्म तव्हांखे फ़क़ति रस्तो ॾेखारींदो ऐं उन इल्म ते अमल करणु तव्हांखे मक़सद ताईं पहुचाईंदो। ऐं इमाम अलैहिस्सलाम ॿी रिवायत में फ़रमाइनि था, मन जमअ फ़ीहि सित्त ख़िसालिन मा यदउ लिल जन्नति मतलबन वला अनिन नारि महरबा। इमाम अली अलैहिस्सलाम फ़रमाइनि था, जंहिं शख़्स में 6 सिफ़तूं अची वञनि, उहो शख़्स जन्नत में वञण जे लाइ ऐं जहन्नम खां बचण जे लाइ कंहिं बि शइ जो मुहताज कोन्हे को। नंबर 1, मन अरफ़ अल्लाह फ़अताअहू। जेको शख़्स अल्लाह जी मारिफत हासिल करे ऐं अल्लाह जी इताअत करे। नंबर 2, मन अरफ़ शैतान फ़असाहू। जेको शख़्स शैतान खे सुञाणे ऐं उन जी मुखालिफ़त करे। नंबर 3, अरफ़ल बातिल फ़त्तक़ाहू। बातिल खे सुञाणे उन खां पोइ बातिल खां इज्तनाब करे। नंबर 4, मन अरफ़ल हक़ फ़त्तबअहू। हक़ ॼाणण खां पोइ उन जी इत्तिबा करे। नंबर 5, अरफ़ दुनिया फ़रफ़दहा। दुनिया खे सुञाणे ऐं उन खे ठुकराए छॾे। नंबर 6 ऐं आख़िरी, अरफ़ल आख़िरत फ़तलबहा। आख़िरत जी मारिफत हासिल कई वञे ऐं उन जी तलाश कई वञे। इमाम फ़रमाइनि था, अतिअल इल्म वसिल जहल तुफ़लिह। इल्म जी इत्तिबा करियो, यानी इल्म ते अमल करियो ऐं जहालत जी मुखालिफ़त करियो, कामयाब थी वेंदो। इमाम अलैहिस्सलाम फ़रमाइनि था, इअलमू बिल इल्मि तसअदू। इल्म जे मुताबिक़ अमल करण में सआदत ऐं कामयाबी आहे। अल इल्मु रुशदुन लिमन अमिल बिही। इल्म उन जे लाइ फ़ाइदे वारो आहे, रहनुमाई आहे, जेको शख़्स उन ते अमल करे। फ़ज़ीलतुल इल्मि अल अमल बिही। इल्म जी फ़ज़ीलत इन में आहे त उन इल्म ते अमल थिए। अहसनुल इल्मि मा कान मअल अमल। बहितरीन इल्म उहो आहे जंहिं ते अमल कयो वञे। मिलाकुल इल्मि अल अमल बिही। इल्म जो मयार अमल जे ज़रिए सां आहे। शरुल इल्मि ला युअमल बिही। बदतरीन इल्म उहो आहे जंहिं ते अमल न हुजे। इल्मुन बिला अमलिन का शजरिन बिला समरिन। इमाम अली अलैहिस्सलाम फ़रमाइनि था त इल्म बग़ैर अमल जे ईअं आहे जीअं वण बग़ैर समर जे हुजे। इल्मुन बिला अमलिन का क़ौसिन बिला वतर। अमल जे बग़ैर इल्म ईअं आहे जीअं तीर हुजे बग़ैर कमान जे। बसि इमाम फ़रमाइनि था, कमालुल इल्मि अल अमलु। इल्म जो कमाल अमल में ई आहे। अनफ़उल इल्मि मा उमिल बिही। मुफ़ीद इल्म उहो आहे जंहिं ते अमल कयो वञे। इमाम ज़ैनुल आबिदीन खां रिवायत आहे त इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जी मुंडी जो नक्श जेको हुयो उन ते लिखियल हुयो, आलिमत फ़अमल। बसि नाज़रीन, जेको तव्हां इल्म हासिल कयो आहे उन ते अमल करियो। इन में अमल में ई तव्हांजी कामयाबी आहे, तव्हांजी नजात आहे, तव्हांजी भलाई आहे।
वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।